नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वधीक 16 जानूं गिड़काए वियो आहे। फ़ौतियुनि जो तादाद वधी करे 134 थी वियो आहे। मुल्क में मजमूई तौर केसिस 7018 ताईं वधी विया आहिनि। अॼु कोरोना वायरस खां वधीक 719 शहरी मुतासिर थिया आहिनि। सिंध ऐं KPK में फ़ौतियुनि जो तादाद 45, पंजाब में 34, बलूचिस्तान में 5, गिलगित बिल्तिस्तान में 3, इस्लामाबाद में 1 थी वियो आहे। पंजाब में मुतासिरनि जो तादाद 3276, सिंध में 2008, KPK में 993 ऐं गिलगित में 245 थी वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वधीक 16 जानूं गिड़काए वियो आहे। फ़ौतियुनि जो तादाद वधी करे 134 थी वियो आहे। मुल्क में मजमूई तौर केसिस 7018 ताईं वधी विया आहिनि। अॼु कोरोना वायरस खां वधीक 719 शहरी मुतासिर थिया आहिनि। सिंध ऐं KPK में फ़ौतियुनि जो तादाद 45, पंजाब में 34, बलूचिस्तान में 5, गिलगित बिल्तिस्तान में 3, इस्लामाबाद में 1 थी वियो आहे। पंजाब में मुतासिरनि जो तादाद 3276, सिंध में 2008, KPK में 993 ऐं गिलगित में 245 थी वियो आहे।